अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मौजूद आहियां हजम जे दुकान ते। ॾिसो था बाक़ाइदे उस्ताद पियो शेविंग करे थो। इन ई हवाले सां अॼु उस्ताद खां पुछंदासीं असां त घोट जा पैकेज केतिरा आहिनि। घोट खे सींगारण में, उनजो फेशियल करण में, उनजो मेकअप करण में तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा पैकेज मौजूदु आहिनि ऐं केतिरे में घोट तव्हां तयारु कंदा आहियो। दुकान जो मालिक आहे जेको, असां उन खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो नदीम अली सुमरो। होॾे मोह कयो। साईं भाउ नदीम सुमरो साहब मौजूदु आहे। भाउ घोट जेके तयारु कंदा आहियो तव्हां, केतिरा पैकेज आहिनि घोट जा? साईं घोट जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, मुख़्तलिफ़ पैकेज आहिनि। सही आहे। ठीकु आहे। पोइ ख़बर न आहे, वॾे में वॾो पैकेज 5000 जो आहे। साईं वॾे में वॾो पैकेज 5000 जो आहे। ऐं उन में को घोट अणी विणी कंदो आहे? काफ़ी घोट अणी विणी कंदा आहिनि। माना घोटनि जी बि लेवल हूंदी आहे? हा, घोट जी बि लेवल आहे। अच्छा अच्छा। हा। ऐं उन खां अलावा घटि में घटि केतिरो पैकेज आहे? घटि में घटि जेको आहे माना 2000 खनि आहे। साईं 5000 ऐं घटि में घटि 2000 जो पैकेज आहे घोट में। ऐं उन में छा छा तव्हां हणंदा आहियो? उन में मुख़्तलिफ़ क्रीमूं आहिनि, मुख़्तलिफ़ वैरायटियुनि जी क्रीमूं मौजूदु आहिनि ऐं असां उन्हनि खे यूज़ कंदा आहियूं अहिड़े हिसाब सां। माना घोट मुतमइन थींदो आहे न? घोट मुतमइन थींदो आहे। अच्छा, घोट जो बि क़िस्म अथव साईं? अच्छा। हा। हिकिड़ो घोट अहिड़ो हूंदो आहे जीअं साईं जन खे बीठा आहिनि साम्हूं। इन घोट लाइ घटि में घटि असांखे 10000 खपनि। अच्छा, माना ब्लैक जेको घोट हूंदो? ब्लैक जेको घोट हूंदो आहे उन लाइ घटि में घटि असांखे 10000 खपनि। बाक़ी जेको माना थोरो स्मार्ट हूंदो त उन लाइ 5000 काफ़ी आहिनि। मतिलबु ब्लैक घोट खे बि तव्हां अछो करे सघो था? हा, ब्लैक घोट खे अहिड़ो अछो कंदा ज़िंदगी भर वरी कारो ई न थींदो। वाह साईं वाह। हीअ साईं ॾिसो इन्फॉर्मेशन त जेको रंग जो सांवरो हुजे उनखे बि साईं जन जेको आहे अछो कंदा। इहो त वाह वाह। पर 10000 त वॾा आहिनि साईं। साईं 10000 त महिनत बि त आहे न मुंहिंजा जानी। 10000 हुनजा हिकिड़े ई राति में हलिया वेंदा? हिकिड़ी राति में हलिया वेंदा 10000 हुनजा। सुबुह गाड़ी लॻंदासीं, वेंदे शाम ताईं जेको आहे माना मुख़्तलिफ़ क्रीमूं आहिनि, उन ते महिनत थी थिए ऐं उन खां पोइ जेको आहे माना स्टीम ॾियणी पवंदी आहे लाज़मी आहे। उन जा जेके काराइण आहे उहा कीअं जल्दी त कोन मिटबी न। हिकिड़ो कुदरती कारो आहे, असां उनखे ज़बरदस्ती अछो था कयूं न। अहिड़े हिसाब सां उनखे जेको आहे माना पैकेज बि लाज़मी आहे, महांगो आहे त घोट बि महांगो हूंदो। हा दोस्तो, तव्हां ॿुधो त 5000 खां 2000, पर जेको सांवरे कलर जो घोट हूंदो आहे उन ते सॼो ॾींहुं लॻाईंदा आहिनि, वॾी महिनत कंदा आहिनि। सो 10000, 5000 ऐं आख़िरी लास्ट जेको आहे 2000 घोट खे तयारु करण में। साईं घोट जे पैकेज जी ॻाल्हि ॿोल हली रही आहे ऐं भर में हिकिड़ो ॿियो बि हज में दुकानु मौजूदु आहे। ऐं भाउ खे चवंदुसि थोरो हिन जे दुकान जी थोरी तव्हांखे विज़िट कराए ऐं पुछंदासीं त घोट जो पैकेज केतिरे में आहे साईं वटि। ऐं पहिरियों जेको तव्हांखे ॾेखारियो 2000 खां 5000 ऐं 10000, भाउ खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तबियत ठीकु आहे? फर्स्ट क्लास। साईं नालो तव्हांजो? शोएब हसन। साईं शोएब हसन, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? मालिक जा करम, फर्स्ट क्लास, शुक्र आहे मालिक जो। अच्छा शोएब, पंहिंजो हिकिड़ो टॉपिक आहे त जेको घोट तयारु कंदा आहियूं शादीअ दौरान, उन जा केतिरा पैकेज आहिनि तव्हां वटि? हिते ग़रीब गुरबो बि ईंदो हूंदो, उन्हनि सां रियात वग़ैरह कंदा आहियो या केतिरा पैकेज आहिनि, उन्हनि खे छा छा हणंदा आहियो, ॿुधायो पसंदि कंदव? जी जी बेशक। हिते लाज़मी मूंखे हिन दुकान ते 12 साल ते अची फिरियो आहे। हिते खोड़ सारा माण्हू अहिड़ा अचनि था जेके ग़रीब बि आहिनि, गुरबा बि आहिनि, जेके वधीक अमीर बि आहिनि, पैसे वारी पार्टी बि आहे। कंहिंसां पोइ कंहिंसां उहो हिसाब हिते हलाइणो पवंदो आहे असांखे। असल में इहो आहे त की अहिड़ा माण्हू बि ईंदा आहिनि जेके सफ़ा जेके असांखे उहो पंहिंजे तरफ़ां ई चवंदा आहिनि यार रियात हथरो को घटि, त उन हिसाब सां उहो करिणो पवंदो आहे। ठीकु। त माना 500 रुपया जे को अहिड़ो बि आहे न, असां उनखां कंहिंखे अहिड़े पिया वरिता आहिनि त 500 रुपया बि असां कंहिंखां वरिता आहिनि। अच्छा, हूअं रेट छा आहे तव्हांजो? हूअं त नॉर्मल सभु हेवी रेट बि त 4000, 5000, 3500, 3000, जेके नॉर्मल आया त बाबा 1000 रुपयो बि थी वियो। पर असां वरी बि उनखां करे छॾींदा आहियूं, छो त हलाइणो पवंदो आहे, माहौल आहे असांजो। ठीकु आहे, माहौल त हलाइणो पवंदो आहे, पर जीअं तव्हां 500 रुपए जी ॻाल्हि कई त उन में त थोरो मेकअप जी घटि वधाई थींदी हूंदी? उहो लाज़मी थींदी, पर हाणे लाज़मी शादी हिकु दफ़ो थींदी आहे त पोइ उहो बि ख़ुशि थींदो त मां बि थोरो साफ़ थी नज़र अचां, पर उनखे बि ओड़ो ई कमु कंदासीं बेशक। माना जेको 500 रुपए वारो आहे जेको रियात कराईंदो आहे उनखे तव्हां घटि मेकअप हणंदा ऐं ख़ुशि बि थी वेंदो आहे उहो बहितरीनु वी आई बि ख़ुशि थींदो आहे, उहो चवंदो आहे यार हा बहितर। हालांकि अहिड़ा काफ़ी माण्हू आहिनि असां वटि आया आहिनि ऐं शादी करे आया आहिनि वापसी, उहो चवंदा आहिनि उस्ताद आदमी बहितरीनु वी आई पी, असां 2-3 ॾींहं माना वी आई पी रहियासीं। हा दोस्तो, 500 रुपए बि जेको आहे सो साईं शोएब वठंदो आहे घोट खां। ऐं जेको आहे पिपरीअ जो इलाइक़ो
असल में इहो आहे जो माना के सफ़ा गया हाणे ॾिसो था महांगी काथे बि होती आहे त पोइ के ग़रीब हाणे खाधो माण्हुनि खे खाराइनि जो अॼु फेशियल में बि एतिरो पैसो ख़र्चु कयां पोइ उहे चवंदा यार। अच्छा हूअ 5000 तव्हां वरिता आहिनि हिन माहौल मां घोट खां? जी जी बेशक वरिता आहिनि। ख़ुशीअ में ॾिना अथई? ख़ुशीअ सां ॾींदा आहिनि। हालांकि काफ़ी हंध त कस्टमर ईंदा आहिनि हदीद में हाणे ॾिसो हाणे हदीद जहिड़ो इलाइक़ो छॾे की जो हिते अचनि था पोइ त लाज़मी कुझु ॾींदा न। अच्छा ठीकु। हिकिड़ा गोरा थींदा आहिनि कलर वरी कंहिंजो सांवरो थींदो आहे उनखे तव्हां कीअं चमकाईंदा आहियो? जी जी बेशक चमकी वेंदो। चमकी वेंदो? हा हा उनजे लाइ बि माना आहिनि अहिड़ा मेकअप? खोड़ सारो ॾिसो था अॼु जेके ब्यूटी पार्लर बंदि कयो उनखे छो था बंदि कराइनि हिन वजह सां ईंदा आहिनि अहिड़ा मेकअप आहिनि। हा दोस्तो तव्हां ॿुधो त हिकिड़ा पंहिंजो ब्लैक कलर जा बि ईंदा आहिनि हिते घोट जेके माना हितां फेशियल विशियल कराए VIP तरीक़े सां हिकिड़ी राति जे लाइ 5000 भरे 2-3 कलाकनि जे लाइ 5000 भरे ऐं पंहिंजी जेको आहे सो शादीअ में मज़ो माणींदा आहिनि। घोट जे पैकेजनि जी ॻाल्हि हली रही आहे ऐं मुंहिंजे पुठ खां तव्हां ॾिसो था त हिकिड़ो दुकानु मौजूदु आहे हजम जो ऐं दोस्त खां पुछंदासीं त हिते तव्हां वटि केतिरो पैकेज आहे घोट खे सींगारण जे लाइ। अस्सलाम वालेकुम। साईं तव्हां नालो? शौकत अली। भाउ शौकत अली सां असां मुखातिब आहियूं। भाउ तव्हांजो माशाल्लाह सां ज़बरदस्त हिकिड़ो दुकानु आहे। जी जी अल्हम्दुलिल्लाह। ऐं हिन में तव्हां वटि घोट ईंदा हूंदा? जी बिल्कुलु। ऐं घोट सींगारण लाइ तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा पैकेज मौजूदु आहिनि? तक़रीबन हिकिड़ो आम पैकेज हलंदो आहे बाक़ी ॿियो जो घोट जो पैकेज आहे हुन में कुझु टाइम महिनत बि थी वेंदी आहे 2-3 कलाक लॻी बि वेंदा आहिनि उनजे हिसाब सां 1500 2000 1500 2000 को पंहिंजो हूंदो आहे संगत वारो हूंदो आहे त हुन खां कुझु 1000-1200 ताईं बि थी वेंदो आहे। हा दोस्तो सवेरे जीअं हिकिड़ो वीडियो तव्हां ॾिठो त 10,000 5000 ऐं 2000 पर भाउ वटि जेको पैकेज आहे उहो सस्तो आहे। तव्हां वटि भला जेको मेकअप आहे घटि आहे छा? न मेकअप घटि जी ॻाल्हि न आहे छो त असांजो दुकानु आहे पंहिंजो जेको आहे त इलाइक़े जे हिसाब सां ऐं सभु आहिनि हितां जा मक़ामी माण्हू जेकॾहिं घोट बि थींदा त उहे बि हितां जा मक़ामी हूंदा उनजे करे उहो हिसाबु किताबु आहे छो जो हिकु ॾींहं जो कमु असांजो आहे कान। हा दोस्तो 1000 रुपये में पैकेज आहे त घोट खे तव्हां टेकाए छॾींदव? हा बसि पोइ कंदासीं बि उन हिसाब सां न। ऐं उहो अच्छा ऐं उहो वधीक ॾींदो त हुनजे हिसाब सां वरी पोइ वधीक बि थींदो सिस्टम खे हलाइणो पवे थो न। का शिकायत अॼु ताईं आई आहे तव्हां वटि? न अल्हम्दुलिल्लाह। ऐं उहो मेकअप केतिरी देरि ताईं हलंदो आहे 2 कलाकनि जे लाइ या 3 कलाकनि जे लाइ? न इंशाअल्लाह हुनजो प्रोग्राम पंहिंजो क्लियर थी वेंदो। साईं राति जो प्रोग्राम हुनजो जेको आहे सो क्लियर थींदो आहे ऐं राति जो प्रोग्राम बि हूंदो आहे 4 या 5 कलाकनि जो शायदि? जी बिल्कुलु वलीमो आहे या निकाह वग़ैरह आहे या हुनखां ॿियो ॾींहुं आहे उहो उन ते डिपेंड हूंदो आहे। अगरि उस में गर्मी में घुमंदो त पोइ फिनिश थी वेंदो बाक़ी न त 24 कलाक कुझु टाइम अञा बि निकिरी वेंदो। राति जो त उस न थींदी आहे न हाणे शाम जो तव्हां फेशियल कंदा हूंदव? त बिल्कुलु मां ॾींहं जी ॻाल्हि थो कयां राति जी मां बि नथो कयां। हा बहरहाल हुनजो वलीमे वग़ैरह वारो निकाह वारो सेटअप माशाल्लाह सही गुज़री वेंदसि। महिरबानी कुर्ब। हा दोस्तो तव्हां ॿुधो त 8000 खां 10000 खां 5000 2000 ऐं जेको हीउ शौकत भाउ आहे हिन वटि 1000 रुपये जो घोट जो पैकेज आहे। घोट खे बाक़ाइदे चमकाए करे ऐं उनखे मोकिले थो ऐं उनजी शादी थी थिए ऐं मज़ो माणे थो। सो अॼु जो जेको टॉपिक हुयो उहो शादी जे हवाले सां तव्हां ॿुधो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी लख थोरा। नज़ीर मेमण खे इजाज़त ॾियो ऐं कैमरामैन सारंग कांदोड़ो सां गॾु महिरबानी लख थोरा।